अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो मंज़र टीवी। हाणे ख़बर शामिल कजे थी। कंदकोट गोसपुर में अॼु 3 ॾींहं बि शहर अंदरि थियल बदमनीअ जे वारदातनि में मुलवस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ शहर जे हिंदू बिरादरी जो एहतजाज जारी रहियो। उन मौक़े ते सवें शहरियुनि मोबाइलनि जूं लाइटूं ॿारे हथनि में प्ले कार्ड खणी कश्मीर पुलिस जी बेहिसी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। गॾु थियल हिंदू बिरादरी असांखे अमन खपे, कश्मीर में अमन अमान बहितर करियो। कंदकोट वासी क़त्ल थियल वापारी अशोक कुमार जे हक़ीक़ी कातिलनि खे गिरफ़्तार करियो। दीवान बसंत लाल जे घर में लॻल धाड़े जा जवाबदार गिरफ़्तार करियो जा नारा हणी रहिया हुआ। उन मौक़े ते मुतासिर ख़ानदान जे अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 1 महीने खां वधीक अरसो गुज़री वञण खां पोइ बि कश्मीर पुलिस जो जवाबदार गिरफ़्तार न करण सरासर असां हिंदुनि सां ॾाढाई आहे। असांजी धाड़ायल समूरी जमा पूंजी खणी विया। हाणे हिकु अलाह जो आसरो, ॿियो पुलिस जो, जेका बि निंड सुतल आहे। ऐं हिननि IG सिंध खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं तोहफ़ो ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो मंज़र टीवी।